नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि कोरोना बाबति राब्ता कमेटी जो इजलास जारी है। सिंध समेत 4 सूबनि जे वॾे वज़ीरनि जी वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत SOPs ते हर सूरत हाल में अमल दरामद करायो वञे। वज़ीर आज़म इमरान खान चयो त सिंध हुकूमत 2 हफ़्तनि लाइ मुकमल लॉकडाउन जी तजवीज़ ॾिनी है। मुकमल लॉकडाउन नथा करे सघूं। स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी बरक़रार रहंदी। SOPs में कोताही बर्दाश्त न कई वेंदी। मुल्क मुकमल लॉकडाउन जी सिट नथो सही सके। स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी बरक़रार रखी वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि कोरोना बाबति राब्ता कमेटी जो इजलास जारी है। सिंध समेत 4 सूबनि जे वॾे वज़ीरनि जी वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत SOPs ते हर सूरत हाल में अमल दरामद करायो वञे। वज़ीर आज़म इमरान खान चयो त सिंध हुकूमत 2 हफ़्तनि लाइ मुकमल लॉकडाउन जी तजवीज़ ॾिनी है। मुकमल लॉकडाउन नथा करे सघूं। स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी बरक़रार रहंदी। SOPs में कोताही बर्दाश्त न कई वेंदी। मुल्क मुकमल लॉकडाउन जी सिट नथो सही सके। स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी बरक़रार रखी वञे।